जाति जी यूनियन काउंसिल मुगलबीन जी दे खड़क जे गोठ सुमार थीम जो जेको आहे मुख़्तलिफ़ केतिरनि ई महीननि खां रस्तो बासर पारां बंदि कयल आहे। उहे माण्हू एहतियाज पिया कनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि पोइ कयूं। 10 ॻोठाणा वेठल आहियूं हिते। असांजी ज़मीन आहे सर्वे पंहिंजी 10 नंबर ऐं कानूनी पट जंहिंमें असीं वेठा आहियूं ऐं अलारे वारा ऐं ॿिया जेके से असांजो रस्तो जेको सो कानूनी माना हमेशह जो ज़िंदगीअ जो बंदि करे वेठा आहिनि हथियारनि जे ज़ोर ते। ऐं उन्हनि जे लाइ आउं जेको सो थाणनि ते बि वियो आहियां, कोर्टिन में बि वियो आहियां ऐं किथां बि अञा जेको सो मुंहिंजो हल नथो थिए, रस्तो नथो खुले। हिते सारियूं असांजियूं पयूं आहिनि ऐं तक़रीबन 20 लख खनि जो असांजो काफ़ी नुक़सानु थियण वारो आहे। ऐं उन जे लाइ असांखे हर ऑफिसर खे माना जेको सो अर्ज़ु करे था त जेको सो सर ज़मीन कनि। असांजो अलारे थईम गस बंदि कयो हथियार जे ज़ोर से असांजो गस खुली मिले। असां बीमारी सीमारी सुबुह जो असीं किराए खणी माण्हू न करूं था, का बि असांजी कोन्हे कंहिंसां घटी जो असीं न करूं। असां हमेशह लाइ गस आहे तंहिंखे 2-3 महीना थिया आहिनि आबाद जो असांजे लखनि जो नुक़सानु थियो आहे। को मुतालबो करे त असां मिसकिन हेॾो गज़ब अची को हली ॾिसे, को ऑफिसर ज़ुल्म वॾेरनि चवण ते हर शइ ते असां हेॾो ज़ुल्म आहे, ज़ुल्म असां ते आहे। असीं केॾा वञूं बचा वठी वेठा आहियूं। हेतिरो टाइम असांखे थियो तॾहिं असांजा गस हुआ, हींअर असांजा गस बंदि थिया आहिनि। अञा कोन्हे की असांखे आगे धमकियूं असां ॿिया ॾींहुं कुआड़ी सां बंदूक खणी असां बीठा आहिनि लोड़नि ते। सर्वी ज़मीन आहे उन ते अलारे वारा गस बंदि करियो, बंदूकूं खणियो हथियारनि जे ज़ोर ते। असांजो गस बंदि आहे। असांजी सारियूं आबादियूं, असांजो ॿार बचो, अगाई सगाई बीमारी असीं केॾां कढूं। असीं मिसकिन माण्हू, असांजो इंसाफ़ थियो वञे। असां ज़ुल्म आहे ना का, असीं मिसकिन माण्हू, असांजो का बि नथी ॿुधिजे सुझिजे। असांजे सरकारी मां गस उहा सरकारी मां बंदि किथां बि असांजी वाका कोन्हे केॾां न करण जी। गस बंदि करे वेठा नथारीनि 6 महीना थिया आहिनि। असीं केॾा न करूं, बीमारी सीमारी हिते अन्न पिया नुक़सान असांजा थी रहिया आहिनि। अर्ज़ा त गस खोलियो वेंदो। गोठ सुमार थीम जा जेके मुज़ाहिरीन उन्हनि जो मुतालबो आहे त जेके बासर माण्हू जेके इहो रोड रस्ता जेके बंदि करे वेठा आहिनि उनखे केतिरा ई महीना गुज़री विया आहिनि। उन्हनि जो नुक़सानु पियो थिए, यानी बीमारी सीमारी जेको ॿार बचो या का लेडीज़ डिलेवरी जो जेको मसइलो थिए थो उहो बि खणी वञी जेको आहे सो शहर ताईं नथा पहुची सघनि, इंतिहाई परेशान आहिनि। हिननि जो हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त असांखे जेके रोड रस्ता जेके असांजा बंदि कया विया आहिनि बासर माण्हुनि पारां उहे असांखे खोलाए ॾिना वञनि। अली अकबर थईम, टाइम न्यूज़, जाती।